नाज़िन चकलग ॻोठ मोटण कुर्सी में ज़मीन जी मालिकी तां क़तल थियल लियाकत अली कुर्सी जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसो था निसार अहमद जागीरानी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां ॻोठ मोटण कुर्सी में मौजूदु आहियूं। हिते 4 ॾींहं अॻु कुर्सी बिरादरी में थियल झेड़े में क़तल थियल ॻोठाणे लियाकत अली कुर्सी जे वारसनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु थी पियो। असांजो भाउ नाजाइज़ी क़तल कयो वियो आहे। को अॻम बि अहिड़ो साल ॾेढ से हिन मसइले खे हलंदो थो अचे पियो। उन खां पोइ जेको आहे हे हाणे बि हिन वक़्तु बि असां ॻोठ जी जेको चौधारी उनजो काफ़ी ॻोठ उन जा आहिनि, घर आहिनि। असांजे कोले 2 घर आहिनि। असां हुकूमत खे चवंदा त असां जेको आहे सो ताउन कई वञे, मदद कई वञे। 2 घर जेके आहियूं असां मौली साहब आहियूं, असां ख़ानदानी शरीफ़ आहियूं। हो असांजे ज़ोरिया जे असांजे घर जे मथां हमिलो करे असां ज़ोरिया ॻिची पिया आहिनि। असां बि हिन वक़्तु असां ASP शिकारपुर ऐं DSP शिकारपुर खे इहो था अपील था कयूं त असांखे अमन ॾिनो वञे। हो बि अञा ताईं असांखे ख़ौफ़ आहे ऐं असां ॿाहिरि निकिरी नथा सघूं। वञी मुंहिंजा नंढा यतीम ॿार थी विया आहिनि। मुंहिंजो पुटु मारियो अथऊं। असां सां नाजाइज़ी आहे। असांजे मेड़ा अचूं अमीर चङा माण्हू आया आहिनि, मुज़्ज़म माण्हू जेके क़ुर शरीफ़ खणी असांखे मुफ़्त ॾिनो आहे त असां ख़ैरु कंदासीं, ॻाल्हि कंदासीं सरदारनि वटि। हो दुर जेका त इनकार मंझा उहे अञा नथा मञनि पिया इन ॻाल्हि खे। हाणे SP DSP खे असांजो पुरज़ोर अपील आहे जेको असां सां इंसाफ़ कयूं, असांजी मदद कई वञे। असांजो बाबू मारियो विया आहिनि, घरनि ते चढ़ी अची हमिलो कयो अथऊं। नाजाइज़ अची असांजे घरनि ते चढ़ी हमिलो करे आहिनि। असां इंसाफ़ सिक्योरिटी ॾिनी वई। उन टाइम असां जेको ज़ख़्मी खणिया वियासीं, असांजो जेको सीरियस हुयो उहो लाड़काना अस्पताल में गुज़ारे वियो। बाक़ी 3 असांजे हमला ताईं अञा सीरियस आहिनि। बक़ाया जूं ॿांह बगलान नुक़सानु थियो। असांजे घर में ॿारनि ते ख़ौफ़ लॻो पियो। हमला ताईं ॿार नथा निकिरी। 14 हुनजा घर आहिनि। असांखे ख़ौफ़ आहे जेकर पर अमल ॾिनो वञे। हाणे बि असांजे मेड़ा सेड़ा अचनि थियूं। असां क़ुर शरीफ़ हाणे बि असां राज़ी आहियूं। हुन ते रुके राज़ी कयो वञे हूंदो हुयो। वरी जुमे जो ॾींहुं थियो, सुबुह जो 11:30 बजे 19 जवाबदार आया घर ते हमिलो करे। आया। मां त सखर हुयुमि, मुंहिंजो भाउ लियाकत अली घर में ऐं ॿिया जेके धकी आहिनि लश्करी ऐं जेको आहे मोबिला आहे, एहसानुल्ला आहे ऐं लियाकत अलीअ खे मथे जा धक शफ़ी मोहम्मद हयां ऐं सोजरे हयां ऐं सोभारे हयां। उहे मुंहिंजो भाउ सीरियस हुयो। असांखे हिरास थी वियो। ॿिया फायर करे आया जवाबदार घर में, जंहिंमें बि मुंहिंजीअ खे गोलियूं लॻी वियूं। उहा बि थॾे ते मरी वई। उन खां बाद में चौधारी हिन जा माण्हू वेझी खां बाद में असां ख़ौफ़ खां न निकिरी सघियासीं। मां पुलिस जे तावन सां उहा सिक्योरिटी साण करे धकी बि खणाए वञी इस्पताल पहुतासीं। लाड़काणे में मुंहिंजो भाउ लियाकत अली वफ़ात करे वियो।